ॾींहं जे वक्त रात कीअं थी वई? न न तरसो, ॿाहिर न ॾिसो। अदा ही छा थी रहियो आहे? एतिरी ऊंदाही छो थी वई आहे? मूंखे डपु थो थिए। मूंखे अमीअ ॾांहुं वञिणो आहे। अम्मी हॉस्पिटल में मरीजन जो ख्याल रखंदी हूंदी। उनखे परेशान करण ठीक नथो लगे। तू न ड्रिड, हीअ सिज ग्रहण आहे। सिज ग्रहण? ही का डाइण आहे छा? न न अचो वेहो, मां तव्हांखे ॿुधायां थो सिज ग्रहण छा थींदी आहे। असांजी दुनिया यानी धरती हिक खास महवर यानी एक्सिस में सिज जे चौधारी गर्दिश कंदी आहे। सिज बि गर्दिश में हूंदो आहे ऐं धरतीअ सां गॾोगॾु चंड बि गर्दिश कंदो रहंदो आहे। जॾहिं चंड गर्दिश कंदे कंदे सिज ऐं धरतीअ जे विच में ईंदो आहे त सिज जी रोशनी धरतीअ ताईं न पहुचंदी आहे। इन लाइ धरतीअ ते ऊंदहि थी वेंदी आहे। ऐं जॾहिं सिज जी रोशनी चंड सां टकराइबी आहे त उन जे साम्हूं पाछो ठही पवंदो आहे, जेको असांजे धरतीअ ते पवंदो आहे। याने सिज ग्रहण जे दौरान धरतीअ ते चंड जो पाछो हूंदो आहे। अदा मूं इन जे बारे में ॿुधो आहे, टीवीअ ते ॿुधो हो चंड ग्रहण जे बारे में। ज़ारा, सिज ग्रहण खे चंड ग्रहण न पर सिज ग्रहण चवंदा आहिनि। ऐं सिज ग्रहण खे जेकॾहिं असां सिधो सौं डायरेक्टली ॾिसंदासीं त असां जूं अखियूं ख़राब थी वेंदियूं, जॾहिं त चंड ग्रहण खे डायरेक्टली ॾिसण सां को बि नुक़सान न थींदो आहे। इब्राहिम अदा, चंड ग्रहण में छा थींदो आहे? चंड ग्रहण में धरती गर्दिश कंदे सिज ऐं चंड जे विच में ईंदी आहे ऐं चंड ते सिज जी रोशनी न पवंदी आहे, पर उन ते धरतीअ जो पाछो पवंदो आहे। इन लाइ कॾहिं कॾहिं चंड ग्रहण दौरान चंड जो रंग ॻाढ़ो लॻंदो आहे। अदा मूंखे सिज ग्रहण थींदे ॾिसणी आहे। जॾहिं चंड ग्रहण थींदी तॾहिं असां आसानीअ सां ॾिसी सघंदासीं, पर जे सिज ग्रहण थींदे ॾिसंदासीं त अखियूं ख़राब थी वेंदियूं। अदा छा को तरीक़ो न आहे? हिकु तरीक़ो आहे मूं वटि। इक्लिप्स शेड्स आहिनि, हिननि जे ज़रिए तूं सिज ग्रहण ॾिसी सघीं थी। वाह, ठीक आहे अदा, पोइ जल्दी चश्मो वठी अचो।